अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अन्फ़िक़ू मिन तय्यिबाति मा कसबतुम व मिम्मा ख़रजना लकुम मिनल अर्दि वला तयम्ममुल ख़बीस मिन्हु तुन्फ़िक़ून वलस्तुम बिआख़िज़ीहि इल्ला अन तुग़मिदू फ़ीहि वअलमू अन्नल्लाह गनिय्युन हमीद। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ व बुजुर्गों, मामूल मुताबिक अमा जे साम्हूं हिकु आयत सबूरी तिलावत कई आहे। रब कायनात अज़्ज़ व जल असां ऐं अव्हां ईमान वारनि खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में खोड़ सारा इरशादात, हुकुम, अहकाम कया आहिनि। गुज़िरियल जुमे वारे दर्स जे अंदरि बि ईमान वारनि खे रब कायनात जा ख़ासि हुकुम जन मां 8 आयतूं अर्ज़ रखियूं हुयूं। अॼु अवां जे साम्हूं उन साॻे ई उनवान सां अल्लाह ताला जे पाक किताब क़ुरान करीम जूं कुझु आयतूं तिलावत कबियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त शाल रब कायनात पंहिंजे प्यारे महबूब जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमां असां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे ॿुधण, सम्झण ऐं उन हुकुम जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तान गिरामी, जिते बि रब कायनात या अय्युहल्लज़ीना आमनू क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फ़रमायो आहे, उते हर आयत जे अंदरि कंहिं ख़ासि हुकुम जो ताकीद कयल हूंदो आहे। हीअ आयतूं बि उन ताकीदी हवाले सां अव्हां सामईन जे साम्हूं अर्ज़ रखबियूं। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू अन्फ़िक़ू मिन तय्यिबाति मा कसबतुम
व मिम्मा अखरजना लकुम मिनल अर्द वला तयम्ममुल खबीस मिन्हु तुनफिकून वलस्तुम बिआखिज़ीहि इल्ला अन तुग़मिदू फ़ीहि वअलमू अन्नल्लाह गनियुन हमीद। अल्लाह ताला फरमाए तो ए ईमान वारा पंहिंजी पाक कमाई मां ख़र्च कयो ऐं उन मां जेको असां जे लाइ ज़मीन मां कढियो ऐं उन मां ख़बीस यानी ख़राब शइ जो अल्लाह जे वाट में ख़र्च करण जो इरादो न कयो। हालांकि या ख़राब शइ अव्हां बि वठंदड़ न आहियो ऐं यकीन सां ॼाणो त बेशक अल्लाह शाहूकार साराहियल आहे। इन आयत में तय्यबात जे ख़र्च करण जो हुक्म आहे। तय्यबात मां मुराद उहे शयूं आहिनि जेके सुठियूं हलाल ऐं जाइज़ तरीक़े सां कमायल हुजनि, छो त उन ख़र्च करण मां टे फ़ाइदा आहिनि। सब खां पहिरियों ग़रीब जी भलाई, नंबर ॿियो पंहिंजे नफ़्स जी इस्लाह, नंबर टियों अल्लाह ताला खे राज़ी करण। ऐं इहे मक़सद तॾहिं हासिल थी सघंदा जॾहिं सुठियूं ऐं पाक शयूं ख़र्च कयूं वेंदियूं। जेकॾहिं रद्दी शइ ॾिनी वेंदी त न ग़रीब जी भलाई थींदी, न पंहिंजे नफ़्स खे बख़ीलीअ जे मर्ज़ खां छुटकारो मिलंदो। अल्लाह ताला जी रज़ा हासिल करण जो त इन मां सवाल ई पैदा नथो थिए, छो त अल्लाह ताला भलनि इनामनि जी अव्हां ते बारिश वसाए थो। जॾहिं उन जे नाले ते ॾियण जो वक़्तु अचे त बेकार शयूं न ॾियो। इंसान जॾहिं पाण ई रद्दी शयूं क़बूल नथो करे त अल्लाह ताला कीअं क़बूल कंदो। जेकॾहिं को मजबूर आहे वो अखियूं बूटे खणी क़बूल करे त इहा जुदा ॻाल्हि आहे। ऐं अल्लाह ताला अज़्ज़ वजल मजबूरी खां पाक आहे, उन जी राह में सुठी ऐं सुहिणी शइ ॾियो। अल्लाह ताला सूरह बक़रा आयत 278 280 ते इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मुअ्मिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही। ए ईमान वारा अल्लाह खां डिजो ऐं जेको व्याज मां बचेव उहो छॾे ॾियो। जेकॾहिं ईमान वारा आहियो पोइ जेकॾहिं न कंदो यानी व्याज न छॾींदो त पोइ अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग करण जे लाइ तयारु थियो। दोस्ताने गिरामी, कबीरा गुनाह कई आहिनि, पर ही उहो गुनाह आहे जो अल्लाह ताला फरमाए रहियो आहे व्याज खाइण जे करे अखलाकी, मुआशरती ऐं इक़्तिसादी नुक़सान आहिनि। उन जे करे व्याज जे हराम हुजण खे अहिड़ी शदीद ऐं सख़्त अंदाज़ सां बयानु कयो वियो आहे जंहिंजो मिसाल न आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॿुधाए रहियो आहे, फरमाए रहियो आहे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में पंहिंजनि बानहनि खे हुकुम ॾेई रहियो आहे त जेकॾहिं इन हुकुम ॿुधण खां पोइ बि व्याज खाइण जी जुर्रत कंदो त अव्हां सां अल्लाह ताला ऐं उन जे रसूल जे तरफ़ां जंग करण जो ऐलान आहे। ऐं हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन व्याज खाईंदड़नि जे लाइ सख़्त सज़ाऊं बयानु कयूं। दोस्तो, आयत सगोरी आहे या त कुछ हदीसूं मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुस्लिम में बेहकी हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु मां रवायत आंदी आहे त सैयदना नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन व्याज खाईंदड़, व्याज जी वकालत कंदड़, व्याज जे शागिर्दनि ऐं लिखंदड़नि ते लानत कंदे फरमायो, इहे सभई ॾोह में बराबरि आहिनि।
मुहद्दिस हाकिम सही हदीस में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु का उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जान का रवायत आंदी है तो अल्लाह ताला ते हक़ा तो चैन शख्सन के जन्नत में दाखिल न करे न उन्हनि के जन्नती नेमतों चखाए। मुझे आका का सहाबा पुछो या रसूल अल्लाह वे केड़ा चार शख्स? मुझे आका फरमायो एक हमेशा शराब पीण वारो, बियो व्याज खाइण वारो, टियों यतीम जो नाहक माल खाइण वारो, ऐं चौथो अब्बे अम्मा जो बेफरमान। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि जे लाइ अल्लाह ताला ते हक़ा त उन्हनि शख़्सनि खे न जन्नत में दाख़िल करे न जन्नती नेमतूं चखाए। तिबरानी अल-औसत में हज़रत बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु अन्हु का रवायत आंदी है मुझे आका मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व्याज खाइण जा 72 दरवाज़ा यानी क़िस्म आहिनि। घट में घटि ईअं आहे ॼण त मर्द पंहिंजी माउ ॾे थो अचे उन सां सोबत थो करे माअज़ल्ला सुम माअज़ल्ला। मुसलमान हो ज़रा सोचो त गैरतमंद मुसलमान जे लाइ हिन खां वधीक अञा कहिड़ो गुनाह आहे। अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा तदायंतुम बिदैनिन इला अजलिम मुसम्मा फक्तुबूह। ए ईमान वारा जॾहिं मुक़रर मुदे ताईं कर्ज़ वठो त उहो लिखो। हिन आयत में हुकुम ॾिनो वियो त जॾहिं ओधर ते कारोबार कयो त ज़रूर लिखो, छो त घणा वक़्त इंसान पहिरियां लिखाइण खां शर्माईंदा हा, शर्माईंदो रहियो, पर बाद में तरह तरह जो ग़लत फहमियूं ऐं रंजिशूं पैदा थियूं जे ऐं उहा ॻाल्हि हलंदे हलंदे जहिड़े ताईं तकरार ताईं पहुचंदी आहे, पाण में ताल्लुकात बि ख़राब थींदा आहिनि। पर जेकॾहिं इन मामले जा सभु तफ़सील क़िस्म ऐं अदायगी जो वक़्तु मुक़ररु कयो वेंदो त उन्हनि ख़राबियुनि खां छुटकारो मिली वेंदो। उन लिख पढ़ करण जी अहमियत ऐं अफ़ादियत खां को बि इनकार करे नथो सघे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रवायत आहे जेको शख़्स कर्ज़ जी ॾेती लेती में लिखत नथो करे ऐं संदसि हक़ ज़ाया थो थिए त न उनखे अजुर मिलंदो न उनजी बददुआ लॻंदी, छो त हुन अल्लाह ताला जे हिन वाज़े हुकुम जी भञकड़ी कई आहे। मालूम थियो त अल्लाह जो क़ुरान थो चवे तव्हां जॾहिं कंहिंखे कर्ज़ ॾियो त उहो लिखो, पाण वटि न पर साम्हूं वारी धुर जंहिंखे ॾियो था उन खां बि लिखाए वठो। साॻी लिखत अव्हां वटि बि हुजे त अॻियनि वटि बि हुजे। अॻिते अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे इरशाद फरमाए रहियो आहे सूरह आल इमरान जे अंदर या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतीउ फरीक़म मिनल्लज़ीना ऊतुल किताब यरुद्दूकुम बअद ईमानिकुम काफिरीन व कैफ तकफुरून व अंतुम तुतला अलैकुम आयातुल्लाहि व फीकुम रसूलुहु व मन यतसिम बिल्लाहि फ़क़द हुदिया इला सिरातिम मुस्तक़ीम। रब्बे कायनात जे तरफ खां हुकुम मिली रहियो आहे ए ईमान वारो जेकॾहिं अव्हां हिक टोले जे उन्हनि मां जो किताब ॾिना विया इताअत कंदव तव्हांखे अव्हां जे मोमिन थियण खां पोइ मोटाए काफ़र कंदा ऐं अव्हां कीअं कुफ़ुर कंदव हालांकि अव्हां ते अल्लाह जूं आयतूं पढ़ियूं वञनि थियूं ऐं अव्हां में उन अल्लाह जो रसूल मौजूद आहे जेको अल्लाह ताला जे हुक्म खे मज़बूती सां वठंदो उहो सिधी वाट ॾांहुं हिदायत कयो वेंदो। हिननि आयतुनि में मोमिननि खे उन्हनि यहूदियुनि जी ॻाल्हि खे मञण खां रोकियो वियो। असल वाक़ियो ही हो त मदीने पाक में रहंदड़नि ॿिनि क़बीलनि ओस ऐं ख़ज़रज में
घणे वक्त खां दुश्मनी हलंदड़ हुए उहे केतिरा भेरा हिक ॿिए सां लड़ायूं बि करे चुका हुआ जिन में उन्हनि हिक ॿिए खे बेदर्दी सां कुठो हो। जॾहिं आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने जी सरज़मीन खे पंहिंजे कदमनि सां नवाज़ो संदन तलीम जी बरकत सां उन्हनि जी पुराणी दुश्मनी भाई पीउ ऐं मुहबत में बदिलजी वई। उहे अंदरूनी फट जेके छुटण जहिड़ा न हुआ। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शफ़क़त सां मेट जी ख़त्म थी विया। एक ॾींहुं शास बिन कैस यहूदीअ जो गुज़र एक अड़ी मजलिस खां थियो जंहिंमें ओस ऐं ख़ज़रत कबीले वारा हिक ॿिए सां प्यार ऐं मुहब्बत सां वेठा हुआ। उहो यहूदी उन्हनि खे उन प्यार ऐं मुहब्बत सां ॾिसी सड़ी वियो। इन सलाह करे ॿिए यहूदीअ खे उन मजलिस में मोकिलियो जंहिं अहिड़ा शेर पढ़णु शुरू कया जिन में ॿिन्ही कबीलनि जे पुराणनि जंगनि ऐं वेड़ जो ज़िक्र हो। उन जी इहा चाल कामयाब थी ऐं ओस ऐं ख़ज़रत वारनि हिक ॿिए खे अहिड़ो घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कयो जंहिं वधी वञी जंग जी सूरत इख्तियार कई ऐं ॿई कबीला तलवारूं ऐं नेज़ा कढी जंग जो मैदान हमवार करण लॻा। जॾहिं इहा ख़बर मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहुती त पाण कुछ सहाबन सगोरन रज़ियल्लाहु अन्हुम खे वठी उते आया ऐं ॿिन्ही कबीलनि जे कतारुनि जे विच में बि ही फरमायाऊं त ओस ऐं ख़ज़रत अव्हां खे छा थियो जो मुंहिंजी मौजूदगीअ में अव्हां जाहिलियत जी रस्म ताज़ी था कयो ऐं इहा अदावत ऐं दुश्मनी जंहिंजे शोलनि खे इस्लाम जी रुजत वारे ककर विसाए छॾियो आहे। छा अव्हां खे ख़बर न आहे उहा साॻी बाहि वरी भड़काइण घुरो था? या शैतान ऐं अव्हां जे दुश्मननि जी साज़िश आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॿुधायो त उहो फरमान ॿुधंदे उन्हनि ॿिन्ही कबीलनि जी अखि खुली हिकदमि हथियार फिटा कयूं। जेके अखियूं गुस्से ऐं गज़ब जा टांडा वसाए रहियो हो उन्हनि मां हाणे हंजूं मुसलमान ड्रोड़ी ड्रोड़ी हिक ॿिए खे भाकुर पाए मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फरमान ते जॾहिं अमल करण लगा त रब्बे कायनात जी ज़ात बाबरकात आयत नाज़िल फरमाई। मुसलमानों इन आयत में एक हकीकत बयान कई वई जंहिंते ज़माने जी फेर घेर तस्दीक जी मोहर हई आहे। 19वीं सदीअ जे अध ते नज़र कयो त बर्रे सगीर जे अध पाकिस्तान हिंदुस्तान में मुसलमाननि ते छा छा थी गुज़रियो। यूरोप जे ईसाइन मुसलमान हाकिमनि खे कीअं हिक ॿिए जे ख़िलाफ़ भड़काए इस्लामी बादशाही जी सिर खां जुदा करे छॾी। मशरिक़ वस्ता जे मुसलमान हाकिमनि कंहिंजे इशारे ते ख़िलाफ़त इस्लामिया उस्मानिया जे ख़िलाफ़ बग़ावत करे पंहिंजो वक़ार विञायो। इन जे करे अल्लाह ताला उन्हनि जे चवण मञण खां रोकियो आहे त ख़बरदार ईसाई ऐं यहूदी अव्हां जा कॾहिं बि ख़ैर ख़्वाह न थींदा। अव्हां मुसलमान पाण में मुतहिद ऐं मुलज़िम बणिजो, उन्हनि जे ॻाल्हियुनि ते न लॻो। अॻिते सूरह आल इमरान जी 102 आयत में अल्लाह ताला ईमान या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्क तुकातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए ईमान वारा अल्लाह खां डिजो जीअं डिजण जो हक़ आहे ऐं हरगिज़ न मरो मगर इन हाल में जो अव्हां मुसलमान आहियो। हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजी पाक ज़ात खां डिॼण जो हुकुम कंदे फरमायो त अल्लाह खां एतिरो डिॼो जेतिरो उन खां डिॼण जो हक़ आहे ऐं अल्लाह ताला जे नापसंद शयुनि खां बचण जो मुकम्मल अहिड़ो ख़्यालु रखो जेको अल्लाह जे हक़नि जे मुताबिक़ हुजे। तक़वा जो लफ़्ज़ हिते अल्लाह ताला फरमायो आमनुत्तकुल्लाह। तक़वा जो लफ़्ज़ असल अरबी ॿोलीअ में कंहिं शइ खां बचण ऐं परहेज़ करण जी माना में इस्तेमालु थींदो आहे ऐं इहो जिते डिॼण जी माना में ईंदो आहे सो बि इन लिहाज़ सां जन शयुनि खां बचण जो हुकुम कयो वियो उहे आहिनि ई डिॼण जहिड़ियूं शयूं।
या उन्हनि खां न बचण जी सूरत में अज़ाब जो ख़तरो आहे त अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह खां डिॼो। हाणे तक़वा जे हवाले सां बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त तक़वा जा 3 दर्जा, हिकु कुफ़्र ऐं शिरक खां बचण जेको घटि में घटि दर्जो आहे ऐं उन माना सां हर मुस्लमान मुत्तकी आहे। ॿियो हर उन शइ खां बचो जेका अल्लाह ऐं उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि न आहे। तक़वा जे इन दर्जे जूं भलायूं ऐं बरकतूं क़ुरान करीम जे केतिरनि आयतुनि ऐं हदीसुनि में आयल आहिनि। नंबर 3, तक़वा जो आला मक़ाम ऐं ख़ासि मनसब आहे जेको अल्लाह ताला जे नबीयन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन्हनि जे कामिल नाइबन वलियन खे नसीब थींदो आहे, जेके पंहिंजी दिलि खे गैरुल्लाह खां आज़ाद ऐं अल्लाह ताला जी यादि में रज़ा हासिल करण सां आबाद रखंदा आहिनि। हिन आयत में इत्तकुल्लाह खां पोइ हक़ तुक़ात ही हाणे ॿुधायो वियो त तक़वा जो इहो दर्जो हासिल कयो जेको तक़वा जो हक़ आहे। रब्बे काइनात खां जेतिरो डिॼण जो हक़ आहे एतिरो ख़ौफ़ ख़ुदा दिलि में रखो ऐं अल्लाह जी ज़ात खां डिॼो। दोस्तो, कई हदीसुनि जा किताब हज़रत इब्न जरीर सैयदना इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे त इत्तकुल्लाह हक़ तुक़ातिही जी माना है त अल्लाह जी इताअत कयो, बेफ़रमानी न कयो, अल्लाह जो ज़िक्र कयो, गफ़लत न कयो, अल्लाह जो शुक्र कयो, बेशुक्री न कयो। कुरान करीम जी ॿी आयत में आहे इत्तकुल्लाह मस्तताअतुम, जेतिरो थी सघेव ओतिरो अल्लाह खां डिॼंदा रहो। मतलब त वस हर अल्लाह ताला खां डिॼो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ऐं हज़रत ताऊस अलैहि रहमत फरमायो आहे त ही आयत अल्फाज हक़ तुक़ातिही जो तफ़सीर आहे। मतलब इहो आहे त जंहिं गुनाहनि ऐं बुराइनि खां बचण में पूरो पूरो वस हलाए ज़ोर लॻायो त उन तक़वा जो हक़ अदा कयो ऐं तक़वा जी कोशिश मरण ताईं करणी आहे। जंहिं लाइ आख़िर में आयो वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं हरगिज़ न मरो मगर इन हाल में जो अव्हां मुस्लमान आहियो। बार बार अल्लाह ताला डिॼण जो तक़वा अख़्तियार करण जो हुकुम ॾिनो त गुनाह खां बचण, गुनाह खां डिॼण, गुनहगारनि जी सोबत खां परे रहण, इहो बि तक़वा जो हक़ आहे। दोस्तान गिरामी, अॻिते अल्लाह तबारक व तआला सूरह आल इमरान जी 118 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तखिज़ू बितानतम मिन दूनिकुम ला यलूनकुम खबाला वद्दू मा अनित्तुम क़द बदतिल बग़दाउ मिन अफ़वाहिहिम वमा तुख़फ़ी सुदूरुहुम अकबर क़द बय्यन्ना लकुमुल आयाति इन कुंतुम ताक़िलून। अल्लाह से फरमाए रहियो आहे ए ईमान वारा, न वठो गुझी दोस्तीअ वारा पंहिंजनि खां सवाइ ॿियनि खे, न घटि कंदा अव्हांखे नुक़सान पहुचाइण में, पसंदि था कनि उहा शइ जेका अव्हांखे नुक़सान ॾिए। अव्हां सां तहक़ीक़ दुश्मनी उन्हनि जे वातनि मां ज़ाहिर थी चुकी आहे ऐं जेका संदन सीननि में आहे उहा दुश्मनी वॾी आहे। बिला शक सां अव्हां जे लाइ आयतूं बयान कयूं आहिनि जेकॾहिं अकुल रखो था। मुसलमानो, हिन आयत जो शान नुज़ूल कुरान करीम जे मुफ़स्सिरनि हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रवायत आंदी आहे त के मुसलमान यहूदिन सां पुराणनि वास्तनि जे करे तअल्लुकात क़ाइम कयो वेठा हा। अल्लाह ताला उन्हनि खे मना करण जे लाइ हीअ आयत नाज़िल कई ऐं किन मुफ़स्सिरनि लिखियो आहे त मुमकिन हो
जो के मुसलमान बेतवजगी ऐं सादगी जे करे पंहिंजनि मुसलमाननि जा राज़ ऐं ॻुझियूं ॻाल्हियूं मुनाफ़िकनि सां करे वेहनि। हिन आयत में उन्हनि खे रोकियो वियो त ख़बरदार यहूदी नसारा यानी जेके मुसलमान न आहिनि उहे कॾहिं बि अव्हां जा सजण नथा थी सघनि। हिन आयत में गौर करण सां कुछ फ़ाइदा मिलिया। उहे इहे हिकु इहो त अल्लाह ताला मना कई आहे त यहूदिन नसारनि ऐं काफ़रनि जे सभिनी क़िस्मनि सां दिली दोस्ती ऐं राज़दारी वारा ताल्लुकात न रखो। हलंदड़ दौर में मां ॾिसो पिया त मुसलमान मुल्कनि ते हमला थी रहिया आहिनि, मुसलमान तकलीफ़ुनि मां गुज़री रहिया आहिनि। रब्बे काइनात क़ुरान पाक जे अंदरि पहिरियां ई ॿुधायो आहे त उन्हनि खे अहिड़ियूं ज़िम्मेदारियूं न ॾियो, सियासी समाजी इक़्तिसादी मुआशी हवाले सां। हिकु भेरे हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु हिसाब किताब ठाहे हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जी ख़िदमत में पेश कयो, जेको खेसि ॾाढो वणियो। ऐं उते वेठे ई हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जन ॾांहुं ॿाहिरां हिकु ख़त आयो। पाण हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछूं त अव्हांखे लिखी ॾियण वारो कातिब किथे आहे त ही ख़त माण्हुनि खे पढ़ी ॿुधाए। अर्ज़ु कई तो मस्जिद में न ईंदो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु पुछो छा तड़वारो आहे? अर्ज़ु कई त नसारो आहे यानी ईसाई आहे। हज़रत उमर हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु मांखे तंबीह कई ऐं फरमायो जन खे अल्लाह परे रखियो आहे उन्हनि खे वेझो न आणियो। यानी हज़रत अबू मूसा अशअरी ख़त लिखाईंदो हो, तहरीर कराईंदो हो जे माण्हूअ खां उहो ईसाई हो। ऐं सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु मना कई त ख़बरदार तो अल्लाह जो क़ुरान न पढ़ियो आहे त अल्लाह साईं मना कई आहे त ईसाइन यहूदिन सां इन क़राबतदारीअ वारा ताल्लुकात न रखो। जिन खे अल्लाह ख़्वार कयो आहे उन्हनि खे इज़त न ॾियो। जिन खे अल्लाह ताला ख़यानत कंदड़ सॾियो आहे उन्हनि ते एतबाद न कयो। उन ई अमीरुल मोमिनीन हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जो फ़रमान आहे त यहूदिन ऐं नसारनि खे नौकरियुनि में न रखो, छो त उहे रिश्वत खे हलाल था सम्झनि। पंहिंजे दीनी ऐं रअयती कमनि में उन्हनि खे रखो जेके अल्लाह ताला खां डिॼनि। हिकु भेरे अर्ज़ु कयो वियो दायरा शहर में हिकु नसारो आहे जंहिंजा अखर ॾाढा भला आहिनि, उनखे मुंछी करे छो नथा रखो? फरमायूं थी हा उन्हनि सां अंदरूनी दोस्ती आहे जंहिंखां अल्लाह ताला ला तत्तखिज़ू बितौनतम मिन दूनिकुम फरमाए रोकियो आहे। उन्हनि खे पंहिंजे कारोबार वापार वग़ैरह में बि नौकरी न ॾियो। पंहिंजे ज़ाती मुआश जे मामले में बि उन्हनि खे भाङे भाईवार ऐं हिसेदार यहूदिन ऐं नसारनि खे न बणायो। अरमान ऐं अफ़सोस इहो आहे त असांजो पूरो मुल्क उन्हनि जे कर्ज़ ते हली रहियो आहे जिन खां अल्लाह क़ुरान में मना कई। पोइ नतीजो मिले पियो असां अल्लाह ताला जे हुकुम जी इनहराफ़ी करियूं था, पोइ नतीजा बि लोड़ियूं था। अल्लाह ताला सूरह आल इमरान जी 130 आयत में अॻिते इरशाद फरमायो ईमान वारनि जे लाइ या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा दुआफम मुदाफ़ह वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ए ईमान वारा व्याज खे बीणो चवणो करे न खाओ ऐं अल्लाह खां डिॼो त तव्हां कामयाब थियो। हिन आयत में व्याज खाइण खां मना कई वई आहे। व्याज जी सज़ा त अॻ में मूं पहिरीं आयत जे अंदरि बि मूंखे ॿुधाई। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त इस्लाम खां अॻु जिहालत वारे दौर ऐं ख़ुदि इस्लाम जे इब्तिदाई दौर में माण्हू व्याज ते माल खणंदा ऐं ॾींदा हुआ। उन जी मुद्दत मुक़ररु करे छॾींदा हुआ। जॾहिं इहा मुद्दत पूरी थींदी हुई ऐं कर्ज़ खणंदड़ वटि पैसा न हूंदा हुआ त कर्ज़ ॾींदड़ चवंदो हुउसि त व्याज वधाए त ॿी मुद्दत ताईं रखां। ईअं कंदे कंदे व्याज बीणो चवणो थी वेंदो हो। अल्लाह ताला हीअ आयत नाज़िल करे उनखे हराम फरमायो। बीणो चवणो करे खाइण खां रोकण जो मक़सदु इहो न आहे
त उन खां थोरो भली खाओ, व्याज थोरो हुजे या घणो, हर तरह हराम आहे। मुस्लिम, नसाई, इब्ने माजा, अबू दाऊद मुहद्दिस रवायत आंदी आहे। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो लअनल्लाहु आकिलर रिबा व मुअक्किलुहु व कातिबुहु व शाहिदुहु व क़ालहुम सवा। याद रखो त व्याज तमाम ख़राब शइ आहे, जंहिंजे करे ग़रीबन जूं बद दुआऊं मिलंदियूं ऐं माल मां बरकत निकिरी वेंदी ऐं व्याज खोर जो ख़ैर ख़ैरात बि क़बूल नाहे। ये आका फरमाइनि था। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिते व्याज जी वबा हूंदी, जंहिं रियासत में, जंहिं एरिया में, जंहिं इलाइक़े में, जंहिं ज़िले में, जंहिं ॻोठ, जंहिं पाड़े में, मदीने वारे आका फरमायो ईअं सम्झो त उन पाड़े जे मथां ग़रीबनि जे बद दुआउनि जो वसकारो आहे ऐं ग़रीब जी आह, जॾहिं यतीम मिसकीन ख़ुदा जी बारगाह में आह कंदो आहे त अर्श जा कुंगरा बि ॾकी वेंदा आहिनि। ड्रिजो अल्लाह जी ज़ात खां। ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो त जिते इहो कारोबार हूंदो, जंहिं इलाइक़े, ॻोठ, शहर या रियासत में हर शइ मां बरकत ख़तम थी वेंदी, उमिरि मां, कारोबार मां, धंधे मां, ईमान मां, गैरत मां, इज़्ज़त मां, हर तरह सिर्फ़ खसारो ई खसारो हूंदो, नुक़सान ई नुक़सान हूंदो। इन जे करे मुंहिंजे आका फरमायो त मुंहिंजा उम्मतीयो जेतिरो पुॼेव अव्हां व्याज जे कारोबार खां परे थियो, मुड़ो हटो। ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त व्याजी जेका बि ख़ैरात करे थो, हिकिड़ो माण्हू रिश्वत ऐं व्याज जे पैसनि मां उमिरो करे आयो। दोस्तो, कॾहिं बि पेशाब जे पाणीअ सां कपिड़ो पाक न थींदो आहे। पलीत पाणीअ सां कॾहिं बि कपिड़ो पाक न थींदो आहे। व्याज जा, रिश्वत जा, हरामखोरीअ जा पैसा हज करे या उम्रो करे, इन सां को फ़र्क़ु नथो पवे। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो, तफ़सीरुल बयान जे अंदरि अचे थो त मालदार माण्हू बेहिश्त में मिसकीननि खां 500 साल पोइ वेंदा। 500 साल मालदार माण्हू पोइ वेंदा। उनजो कारण छा आहे? जॾहिं हलाल ज़रिए माल कमाईंदड़ जो ही हाल हूंदो त व्याज जहिड़े क़तई ऐं यकीनी हराम खाइण वारनि जो हाल छा थींदो? मुसलमान खे मिसकीनी ऐं मुहताजी हूंदी त अल्लाह ताला ते तवक्कल ऐं भरवसो करे व्याज खां परे रहणु खपे। अल्लाह ताला पंहिंजे मुतवक्किल बाने खे बेरोज़गार न छॾींदो ऐं पाण करम करे उन जे लाइ को न को रस्तो ज़रूरु खोलींदो आहे। अल्लाह ताला सूरे आल इमरान जी 149 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतीउल्लज़ीना कफ़रू यरुद्दूकुम अला अक़ाबिकुम फतंक़लिबू ख़ासिरीन बलिल्लाहु मौलाकुम व हुवा खैरुन नासिरीन। ए ईमान वारा, जेकॾहिं अव्हां काफ़रनि जी फ़रमाबरदारी कंदो, तव्हांखे वापसि अव्हां जे खुड़ियुनि यानी पेरनि ते कुफ़्र ॾांहुं मोटाईंदा, पोइ अव्हां नुक़सान वारा थींदो। भला तव्हां जो मददगार अल्लाह आहे ऐं उहो मदद कंदड़नि में भलो आहे। क़ुरान पाक लफ़्ज़ लफ़्ज़ में ईमान वारनि जी रहनुमाई कई आहे। सैयदना अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहू फरमाइनि था त उहद जी जंग में मुसलमाननि जी परेशानीअ जी हालत वक़्तु मुनाफ़िक़नि जे टोले मोमिननि खे चयो त पंहिंजे भाइरनि ॾांहुं मोटो ऐं उन्हनि जे दीन में दाख़िल थियो। अल्लाह ताला उन्हनि जे उन फ़रेब ऐं मकर वारी गुफ़्तगू खां मोमिननि खे ख़बरदार कंदे हीअ आयत नाज़िल करे फ़रमायो त हे मोमिनो, जेकॾहिं काफ़रनि जो चवणु मञींदो त उहे अव्हांखे वरी बि काफ़र बनाईंदा, पोइ अहिड़े खसारे ऐं नुक़सान में वेंदो जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल हूंदो
अवां उहद जी जंग में जेका सुस्ती ऐं परेशानी ॾेखारी इन जे हूंदे बि मोमिन आहियो अवां जो अल्लाह ऐं उन जे प्यारे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईमान वारो ताल्लुक़ क़ाइम आहे। इन जे करे मायूस न थियो। बलिल्लाहु मौलाकुम वहुव ख़ैरुन नासिरीन, बल्कि अल्लाह अवां जो मौला आहे ऐं उहो अवां जी मदद कंदड़नि में भलो मददगार आहे। अवां खे उन जो हुकुम मञी उन जी मदद ते भरोसो करणु खपे। हक़ीक़त इहा आहे त जंहिंजो अल्लाह मददगार आहे उन खे कंहिं जी मदद जी ज़रूरत नाहे। अल्लाह साईं ईमान वारनि खे गुज़िरियल जुमे ते मूं अव्हां खे जेकी आयतूं ॿुधायूं हो उहो सिर्फ़ु इहो हो त असां ईमान वारनि खे या अय्युहल्लज़ीन आमनू सां शुरू थींदड़ जेके आयतूं आहिनि दरसे क़ुरान में ईमान वारनि खे हर राह में हर हंध हर जाइ ते रब कायनात अज़्ज़ व जल ॿुधायो आहे त ए ईमान वारो अव्हां ते जॾहिं ही मरहला अचनि त अव्हां छा कयो। अॻिते अल्लाह तबारक व तआला सूरह आल इमरान जी 156 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना कफरू व क़ालू लिइख्वानिहिम इज़ा दरबू फिल अर्द औ कानू गुज़्ज़ल लौ कानू इंदना मा मातू व मा कुतिलू लियजअलल्लाहु ज़ालिका हसरतन फी कुलूबिहिम वल्लाहु युहयी व युमीत वल्लाहु बिमा तअमलून बसीर। ए ईमान वारा उन्हनि वांगुरु न हुजो जन कुफ़्र कयो ऐं पंहिंजनि शहीद थियल भाइरनि जे लाइ चयो जॾहिं उन्हनि ज़मीन में सफ़र कयो या गाज़ी जंग कंदड़ थिया त जेकॾहिं असां वटि हुजनि हा त न मरनि हा ऐं न शहीद कया वञनि हा तां त अल्लाह उनखे उन्हनि जे दिलनि में अफ़सोस बनाए ऐं अल्लाह खे जीआरे ऐं मारे थो। अल्लाह अव्हां जेको बि कयो था उनखे ॾिसंदड़। हिन आयत में ईमान वारनि खे सॾे सम्झायो वियो आहे त अव्हां उन्हनि काफ़रनि ऐं मुनाफ़िकनि वांगुरु वाहियात ख़यालात खे दिल में न आणियो त अव्हां जा नसबी या दीनी या निस्बती भाइर जेकॾहिं सफ़र ते या मुजाहिद थी न निकिरनि हा ऐं न लड़नि हा त न मरनि हा। यादि रखो त मुनाफ़िक ज़ाहिर में त पाण खे मुस्लमान चवराए मुस्लमाननि सां भाइर हुजण जी दावा कंदा हा पर पंहिंजी बुज़दिली ऐं नामर्दी खे ॾाहप जो नालो ॾेई मुस्लमाननि जे जिहाद जे जज़्बे ऐं क़ुर्बानी शौक़ खे चिरयाप सॾींदा हा। जॾहिं को मुस्लमान जिहाद जे मैदान में शहादत हासिल कंदो हो त रोअण वारो नमूनो करे ख़ैर ख़्वाही जे अंदाज़ में चवंदा हा त अफ़सोस जेकॾहिं असांजा इहे भाइर असां वटि घरनि में हुजनि हा त न मरनि हा। वतन जे लाइ देश जे लाइ इस्लाम लाइ क़ुरान लाइ जेकॾहिं इहे न वञनि हा अल्लाह ताला फरमायो जे घर में हुजनि हा तॾहिं बि उन्हनि ते मौत अचे हा पर हू अल्लाह जी राह में विया आहिनि गाज़ी या शहीद थिया आहिनि मां रब उन्हनि जे दिलनि जे इरादनि खे ॼाणा थो। या अय्युहल्लज़ीन आमनुस्बिरु वसाबिरु वराबितु वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। ए ईमान वारा सब्र कयो ऐं मज़बूत रहो ऐं मुक़ाबले में गंढिया पिया हुजो। यादि रखो त ही सूरह आल इमरान जी आख़िरी आयत जेका मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे इन में मुस्लमाननि खे जामे माने नसीहत कई वई आहे जेका सॼी सूरत जो नतीजो आहे ऐं हिन आयत में मुख़्तसर लफ़्ज़नि में बयानु कयो वियो त 4 कम कयो जिन में अव्हां जी दुनियावी ऐं उखरवी कामयाबी जो राज़ समायल आहे। जे दुनिया में कामयाबी चाहियो था तॾहिं बि इहे कम कयो, जे आख़िरत जी कामयाबी चाहियो था तॾहिं बि इहे कम कयो। नंबर पहिरियों सब्र यानी इताअत जे लाइ सख़्तियूं सहण गुनाहनि खां उन्हनि जे कशिश जे बावजूद परे रहण।
नफ्स चवे थो गुनाह कयां, पर उन खां परे थो रहे, मुड़ी थो वञे, खौफ़ खुदा दिल में थो रखे, नफ्स के शरई अहकाम जो पाबंद बनाए थो। मिसाल तौर बीमार आ, आवार जे बावजूद थधो पानी आ, कीअं वुज़ू कयां, कीअं नमाज पढ़ां, पर उन थधे पाणीअ सां वुज़ू करे नमाज पढ़े थो तकलीफ़ जे बावजूद। ऐं मिसकीनी ऐं ॾुकार खे बर्दाश्त करे थो। ग़रीब आ, मिसकीन आ, ॾुकर वारियूं हालतूं आहिनि, उन में नाशुक्री नथो करे, सब्र करे थो। जहीं रब शुक्र वारा 99 ॾिहाड़ा तोखे खारायो, जे हिकिड़ो ॾिहाड़ो तुंहिंजे मथां ॾुकार तकलीफ़ वारो आयो त सब्र में गुज़ार, नाशुक्री न कर। हज़रत इमाम हसन बसरी अलैहि रहमत फरमाइनि था, हिन आयत में अल्लाह ताला अमुर कयो आहे, जेको दीन मूं पसंदि करे अव्हांखे ॾिनो आहे, उनखे ॾुख सुख ख़ुशी ग़मी तंगी ऐं ख़ुशहालीअ में न छॾियो, ऐं उन ते ई कामयाब रहंदे मरंदव तव्हां कामयाब थींदव। अल्लाह तो चवे त मूं अव्हांखे जेको दीन ॾिनो आहे उहो कामयाब रस्तो आहे। ख़ुशीअ में बि दीनदारी हुजे, ग़मीअ में बि दीनदारीअ सां गॾु रहो, जहिड़े हाल में हुजो, जिते बि हुजो, मूं अल्लाह जे ॾिनल उन दीन शरई अहकामात ते पाबंद रहंदव त मां रब अव्हांखे कामयाब कंदुसि। ऐं ॿियो हिन में अल्लाह तबारक व तआला फरमायो, आमन नुस्बिरु व साबिरु, जंहिंमां साबिरु अमर जो सीगो आहे, यानी दुश्मननि जे मुसलसिल हमलनि में संदसि साम्हूं लोही भित बणिजी वञो, सीनो सुपर थी बीहो ऐं मज़बूती ऐं साबित क़दमी ॾेखारियो, पंहिंजनि मिटनि माइटनि पाड़ेसिरनि शहर वारनि ऐं क़ौम जे ईज़ान ऐं गंदनि अल्फाज़नि ते तहमुल कयो। दुश्मन हमिलो करे थो त अव्हां उन जो जवाबु ॾियो, पोइ ॾिसो त मां रब अव्हां जी कीअं थो मदद कयां। डिॼो न त सुपर पावर आहे, एटमी ताक़त आहे, सभु कुझु उन वटि आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, मुस्लमान ख़बरदार, तुंहिंजी ईमानी कुवत किरोड़ हा भेरा उन एटमी ताक़त खां वधीक मज़बूत आहे। सुपर पावर मां अल्लाह आहियां, जंहिं खे ताक़त ॾियणु चाहियां मां रब। 313 सहाबा खे 1000 हा लश्कर जे मथां जेकॾहिं रब्बुल आलमीन ग़ालिब करे थो त उनजी मर्ज़ी आहे। छो त सहाबा किराम इन कुफ़ार जे साम्हूं आया हा, बज़ाहिर उन्हनि वटि को एटमी ताक़त न हुई। सहाबा खां पुछंदा हा त ई साम्हूं हज़ारनि कुफ़ार जो लश्कर आहे, दुश्मनान इस्लाम आहिनि, अव्हां कहिड़े मरहले में हेॾे लश्कर जे साम्हूं थोरा माण्हू आया आहियो? उहे चवंदा हा, न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, भरवसा है तो बस एक सादी काली कमली वाले पर। चवंदा हा त कायनात जे रब जो महबूब असां सां गॾु आहे, जीअं हुज़ूर जो हुकुम थींदो असीं कंदासीं। घर में रही बि मरणो आहे, पर आका जे अज़मत रिफ़ात शान बुलंदी ऐं हुकुम तां जेकॾहिं ही हिकिड़ी जान वई त परवाह नाहे। जान दे दी तो परवाह नहीं, क्योंकि दी हुई उसी की थी। हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरां, हुजनि सिर घणा त वारे वारे वढियां। मुस्लिम ऐं नसाई हज़रत अबू हुरैरा खां रवायत आंदी आहे त मुंहिंजे आका फरमायो, छा मां अव्हांखे इहा ॻाल्हि न ॿुधायां जंहिंसां अल्लाह ख़ताऊं मेटे छॾे थो, दर्जा बुलंद करे थो। मुंहिंजे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फरमायो कंहिंखे पंहिंजे सहाबनि खे, सहाबो अव्हां चाहियो था त अव्हां जा दर्जा बुलंद थियनि ऐं अव्हां जूं ख़ताऊं मेटियूं वञनि? सहाबा अर्ज़ु कयो, हा मुंहिंजा आका,
इन खां वधीक ॿियो छा खपे जो असांजा गुनाह बि मिटजी वञनि ऐं दर्जा भी बुलंद थियनि। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो सख्तिन में वुज़ू कामिल कयो। सर्दी हुजे, सर्दी के बावजूद अवां वटि गरम पानी ना है, वसाइल नाहन, पर इन्हीं के बावजूद भी जियां आम जिंदगी में अवां वुज़ू कंदा हा ठाहे ठाहे उन थधे पानी से भी अवां वुज़ू कयो था ऐं उन खां पोइ अवां कंहिं सवारीअ जे बदिरां अल्लाह जे घर मस्जिद ॾांहुं प्यादल पंध करे अचो था त अवां जो कामिल वुज़ू करणु ऐं प्यादल पंध करे मस्जिद ॾे अचणु अवां जा गुनाह बि मिटाए थो छॾे त अल्लाह अवां जा दर्जा भी बुलंद थो करे छॾे। ई जेके दीन जे अंदर वक्ती तकलीफ़ूं आहिनि रब्बे कायनात जी ज़ाते बाबरकात अज़्ज़ व जल खोले ॿुधायो पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में ऐं मुंहिंजे आका मदीने वारे मीर खोले सम्झायो त आरज़ी तकलीफ़ पहुचे थी त घबरायो न, इन तकलीफ़ जो भी अवां खे अजर मिलंदो। बुखारी शरीफ खोले ॾिसो, उलमा फरमाइनि था त ही ज़िंदगी खुदा ॾिनी आहे, नेमत आहे, बुखार न थिए अल्लाह जी मर्ज़ी आहे। अवां निमरूद बादशाह ॿुधो आहे जंहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ा में उछलायो, हज़ार साल तमामु वॾी ज़िंदगी गुज़ारी, कॾहिं उनखे मथे में सूर बि कोन पियो। अल्लाह से उन ते क़ादिर आहे, पर मुझे आका मदीने वारे साईं फरमायो सहाबो जेकर अवां खे मथे में सूर थो पवे, अवां खे जिस्म में बुखार थो थिए ऐं उन बुखार के दौरान जेतरा अवां जा गुनाह छणन था, जे अवां खे ख़बर पवे तो कंहिं हाज़िक हकीम का इलाज ही न कराए। यानी ज़ाहिरी ज़िंदगी के अंदर जिस्म में हुजूर फरमायो अवां खे कंडो भी लगंदो आ न तो उन्हें जो भी अल्लाह ताला अवां खे अजर दींदो आ। तो अल्लाह ताला असां खे दुख सख्ती जे वेले सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।